ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं सोचूं मुख़्तलिफ़ आहिनि उन सोच लाइ रस्ता भी मुख़्तलिफ़ हुअणु घुरिजनि। पोइ उन रस्ते ते ॾिठो वियो ये तो कंहिंते हावी थी। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं कई ज़मीन ते पेर न ॼमाए सघंदी। भली मुंहिंजा पेर ज़मीन ते ॼमियल न हुजनि पर तूं मुंहिंजा पेर ज़मीन तां खिड़े नथो सघीं। ज़िद्दत जे मैदान में तूं मूं अॻियां क़ाबिल न आहीं। तकबर इंसान जो वॾो दुश्मन हूंदो आहे ऐं मूंखे पंहिंजी ताक़त ते अबूर आहे ऐं शिकस्त क़बूल करण वारा बुज़दिल थींदा आहिनि। पर एहसान खान बुज़दिल न बहादुर आहे। बहादुर माण्हू तो बुज़दिल हूंदो आहे। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो त बहादुर केरु आहे ऐं नादान केरु। मूंसां तो ज़िद्दत में पंहिंजा कदम वधाया आहे। इहा तुंहिंजी ज़िंदगीअ जी वॾी ग़लती आहे। वो एक फैसलो कयो आहे सो तव्हांजे अॻियां वाजिब करण थो चाहे। वरी कहिड़ो फैसलो कयो? मुखी भाषा फैसला त जरगन जे विच में थींदा आहिनि, माण्हुनि जे विच में थींदा आहिनि। धुरियूं घुराइबियूं आहिनि, माण्हुनि खे घुराइबो आहे, पोइ फैसला कबा आहिनि। मुंहिंजी जात जो फैसलो आहे ऐं अहिड़ा फैसला अकेले सिर कबा आहिनि। तुंहिंजी जात काफ़ी ॿाहिरि आहियूं छा? राधी तोखे ख़बर आहे त मूं पंहिंजे फैसलनि जे अॻियां तोखां कॾहिं बि राय नाहे वरिती। मूं एतिरो छो थी ॻाल्हाईं? मां ही ज़िमेवारियूं नथो संभाले सघां। माण्हुनि खे संभालणु, राजवारनि खे संभालणु मुंहिंजे लाइ घणियूं दुश्वारियूं पैदा थियूं थियनि। उन लाइ मां चाहियां थो त राज जी पग कंहिंजे मथां सौंपियां। तव्हांजी पग जो सही हक़दार तव्हांजो पुटु आहे। हुनखे पग पारायो, वधीक मसइलनि खे ॾिसंदासीं। असांजो पुटु जेनी तौर सालिम न आहे, राज न हलाए सघंदो। उन करे मूं हिन राज जी चङमुर्सी जी पग चाहियां थो त सांवल जे मथे ते रखिजे। सांवल मुंहिंजे मरहूम भाउ जी निशानी आहे। मूंखां पोइ उन जो ई हक़ आहे। हिन राज खे संभालण जो कुझु वक़्त में चङनि मुड़सनि खे घुराए इहो ऐलान करे पग सांवल जे मथे ते रखी वेंदी। साल जूं ॾिठियूं फिटाए पाण आराम सां सुती पई आहे। उथ उथ उथ। केरु आई तूं? केरु आई? मूंखे नथी सुञाणी? मां लयार हां लयार। तूं जेल खां आज़ाद थी? हा 15 साल जेल काटे पोइ बि तोॾी आयो आहियां। तोसां मुंहिंजो को तालुक न आहे। निकिरी वञे था। तुंहिंजे मुंहिंजे विच में हिकु तालका, उहो आहे कुंजल। मुंहिंजे बुढ़ाइप जो सहारो आहे। बाज़ार मां रोजी करे किरात वठंदी। मुंहिंजे जिंदगीअ जो सफ़र सुठो गुज़रंदो। मां तोखे कुंजल खे हथ लाइण बि कोन ॾींदसि। कुंजल तुंहिंजे साए खां बि परे रहंदी ऐं तूं कुंजल जी रोजी कराइण जो सोचे रहियो आहीं। न हाणे कुंजल जो मुंहुं ॾिसण लाइ तूं परेशान हूंदीअ, मां न। वठी वञ मुंहिंजी कुंजल खे। न वठी वञ मुंहिंजी कुंजल खे। न वठी वञ मुंहिंजी मुझे कुंजल के नाम मुझे 9
कुंजल के मूंखां धार न कर। अम्मा छा थियो? छा थियो अम्मा? कुछ ना। ख्वाब हो। केड़ो ख्वाब? तो वञी सो। शाबाश। अज मौसम केॾो खुशगवार थो लगे। दिल खुश हूंदी आहे त हर शइ खुशगवार लॻंदी आहे। छा थियो आहे वरी तोखे जो तूं खुश नहीं? जागीरदार जी ज़ाल आई, एतिरो तोखे मालामाल कयो आहे, पोइ बि तूं खुश नहीं? वाकई दुनिया जी कंहिं बि शइ जी कमी न आहे। मूंखे कमी आहे त तुंहिंजे कुर्ब जी। बाबा साईं चवंदो हो त नांग ऐं औरत जी मुंडी चिथियल चङी आहे। जे हुननि खे मुंडी मथे खणण ॾिनई त हू डंगी ते देर न कंदी। औरत जे रूप में मां भेण धी बचे थी। छा बाबा साईं जा जुमला सभिनी लाइ हिकु बराबरि आहिनि? हा, सभिनी लाइ हिकु बराबरि आहिनि। छा तव्हांजे वॾनि खां वठी औरत जो मुल टको बराबरि आहे? बस तोखे सवाल करण जी इजाज़त न आहे, पर जेकॾहिं ॿियो सवाल कई त ज़बान कटे तिरी ते रखंदो साईं। न हूंदई ज़बान न कंदी सवाल। मूंखे अकेलो छॾे ॾे, हले त। उरूज के जवान त आहे। वाह, जी वॾा कदम खणी आयो आहियां। ये वॾा कदम बि मां खणी आयो। तव्हां त सफ़ा विसारे छॾियो आहे राजा साईं। कलाकारी में अरे हाँ चुकू त शहर वई हूंदी रोजी करण। कहीं हिते आराम ठठ सां। छुपाए प्यार मगर पता चल जाएगा, लेकिन छुप छुप के मिलने से। अब तो हेरी तो हाणे छा कयां? बाकरी जी ठगी मूं कई, हाणे रुपयो मूंखे कोन थो ॾे। लेकिन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा। मूंखे त ख़बर आहे हिन पेड़ में हिकिड़ी छोकिरी आहे, फलक। हीअ मई केरु आहे? मई बि चई थो केरु आहे? मासी फलक काॾे वई आहे? मासी मूं नंढी छोरी के मासी तो चई। पोइ ॿुधा भला फलक किथे आहे? चचपाती न थी काथे मुछू न उभियो थी वञी। ॾिसण में त केॾो ठाऊ को थो नज़र अची। ये तेज गलाई तो असुर में नथो वणी। एॾो ख़ूबसूरत आहियां मासी, त मां तोखे मिड़ी पियो चवां। मुंहिंजे दिलि में त कारो कारो वेठो आहे। मस मस त क़दुरु थियो आहे। मां फलक जी सहेली आहियां। हैदराबाद जो किरायो कोन्हे जो किरायो करे हैदराबाद वञा। हा हा पैसा खोड़, अॼु त पिड़ी ते बाकरी खपाए आयो आहियां। ट्रप थो लॻे किथे कुआर न करी। चरी मुंहिंजो सिर वेंदो पर ॻाल्हि ॿार न वेंदी। पोइ ॿुध, हैदराबाद में आयल सूबेदार कोड़न, मां उनजी भेण आहियां। नालो ॿुधी कन किटा थी विया अथई। न न मां एॾो दिलेर आहियां, तोखे बि ख़बर न आहे। हा पोइ ॿुध, मां पंहिंजे भाउ सूबेदार खे नशो ॾींदीमांसि।
पोइ तूं बित टपी अची आहीं। हैदराबाद में किथे रहंदी आहीं? पुलिस लाइन का पठान कॉलोनी घर नंबर 420। 420 सूबेदार जी। हाँ हाँ, रात जो मां पटपटी जरूर ईंदसि। अरे हेॾे लाडू पैसा त ॾियो न। हाँ हाँ, पैसा खोड़। ये बेटा 1000 रुपयो। हाणे जल्दी दर्शन करा। 1000 वरी ती तो दर्शन न। अचे भला, हे ॿियो 1000 वठ। हाणे त दर्शन करा। उते अचिजे हैदराबाद, पोइ रात जो दर्शन थे। दर्शन कराईंदे साईं अचिजे ज़रूर। एॾा पैसा भरंदमि छो न ईंदमि? चरी ईअं छा? सॼी उमिरि पीछो कोन छॾींदो मैं। माल ते मिठाइया जेतिरो ख़र्च कंदे ओतिरो कुर्ब मिलंदे। चङो इंतजार रहंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अचबो ओ हल भला गाॾी ते चढ़े जे। न चढ़िया, मुंहिंजो भाउ सूबेदार ते आयल आहे। हाँ अब ठीक है, टक्कर ना है, बस बहुत मिलंदासीं। आखे रखे सोनन हिंदुरन में न सही, पर तोखे दिल जे अंदर में जरूर लोड़ींदो। इहो त नसीब जी ॻाल्हि आहे त हिंदुरनि में हूंदसि या हाँ राजा, शादी करे तो कर। जुगनू, जेका छोरी मां चाहियां थो वो मुंहिंजी नज़र में अचे ई नथी। कहिड़े क़िस्म जी हुजे? जुगनू, छोरी अहिड़ी हुजे, अहिड़ी हसीन हुजे जो पहिरें झटके में जेका राजा जे सीने मां दिल ॿाहिरि कढे। हाँ, अहिड़ी ईट जी राणी हुजे नज़र में आए। मालिक कसम हसन जी देवी आए। देवी पंहिंजे हुसन जी जमाल ऐं कमाल ते आशिकनि जे दिलनि मथां राज थी करे हिक नज़र जेके बि ॾिसे न हू उन ते आशिक थी वञे। एॾी तारीफ़ करे रहियो आहीं ॼण का ज़मीन ते हूर आई हुजे। हाँ, हूर लथी आसमान तां। हसन सरापा नूर आहे। उनजो आवाज कोयल जो आवाज आहे ऐं उनजी चाल हरनी जी चाल आहे। हरनी जी खिले त सॼो पेड़ो ढाकी पवे। चुप त रात जी ख़ामोशी छाइजी वञे। उनजो नालो छा आहे? उनजो नालो कोमल आहे। कोमल? पाण वटि बि कोमल जहिड़ियूं हज़ारे आहिनि। पोइ होॾे हलण जो कहिड़ो लाचार आहे? जेकी तो वटि आहे न उहा कोमल जे पेरनि जी मिट्टी बराबरि बि न अथई। हू चोॾीह जे चंड मिसल आहे। हू गुलाबनि जो गुलाब आहे। ॾिसंदे न त ॾंद ते आङुरियूं अची वेंदी। जे एॾी हुस्न जी हाक थो करी न पोइ ज़रूर ॾिसणी पवंदी। हल त हली बापू खां इजाज़त वठी पोइ हलूं था। गुलाब तुझो इंसाफ के सुखे वक्त आंधी माझी तोखे मेंघड़ो कमायो। हाणे वरी चंग मुड़सीअ जी पग छोरे सावल जे मथे ते थी रखी। वो तुझी बात में मुंह न पेला आजा जो तू ॿ लफ़्ज़ बि हुन सां न ॻाल्हाए सघे उते त गूंगो थी वेठो। राधे वक़्ति हालात खे ॾिसी ज़ुबान खोल दिया। गुलाब खे उन वक़्त कंध में किली लॻल हुई। वो ॿुधो सही न, 16 हूं जल बुझाऊं। जेकॾहिं थधी बाहि खे फूकूं ॾियूं हा न त बाहि वरी मच थी वञे हा। उहे बाहि जा मच तोखे साड़े खाक करे छॾीना। हूअं बि घणो वक़्तु तुंहिंजो राज हलियो आहे। उरूज खे जवाल त आहे। देखले जे बादशाहीअ खे जवाल आहे।
थी न थो सके नाक बनेरा ना मोतिया बाकी वो छोरो सावल इंगले जी अॻियां कहिड़ी शइ आहे एडो नाज आहे तोखे पंहिंजे ताक़त ते जो तूं सांवल खे वापस करे चङो मुड़स थींदे। पाण ते एडो पावर नाहे मुरादी। कंहिंजे आधार तो कुॾी तूं एडो तूं जो वेठी आई मुंहिंजी प्यारी भेण विच दरिया में मूंखे अकेलो छॾे वेंदी छा? गुलाब जे फैसले खे कीअं बदलाए? कॾहिं गुलाब पंहिंजो फैसलो न बदलायो छोरे सांवल खे हेॾे होॾे करण जा हज़ार तरीक़ा आहिनि। मुरादी इहो छोरो सांवल जेकॾहिं तोखे आसमान में आंधीअ वांगुरु उॾामंदो नज़र न आयो त मुंहिंजो नालो मेंगलो न आहे। ॿियो खुश चङो भलो मतारो। चाचा मालिक जा वॾा करम आहिनि ऐं अवां वॾनि जे दुआउनि जो सायो आहे बाबा। सदा सलामत रहो। अवां जे पहिरें जो चङो मुड़सु राणो मुंहिंजो पग मत यार आहे। असीं पंहिंजी जवानी जो तवील वक़्तु गॾु गुज़ारियो आहे। राणो तमामु सुठो शख़्स आहे। बरोबर सचो आहे बाबा। राणा सभिनी ते हिकु नज़र रखंदो आहे। बापू जुगनू सां गॾु हिन जे पेड़े वञा थो तो जो अचानक वरी कीअं प्रोग्राम थिया जुगनू सां गॾु वञण जो? बापू छोरी पसंदि करण पियो वञा पंहिंजी शादीअ लाइ। सॼी बस्तीअ जूं छोरियूं ॾेखारियूं मां का बि पसंदि न आहे। राणा जे पेड़े मां हू आसमान त लही आई आहे जेका तोखे पसंदि ईंदी। छोरीअ जी वॾी हाक ॿुधी आहे। वधीक दिलि जी ॻाल्हि आहे। जे वणी त शादीअ जूं तयारियूं बि कजाए। वेठा आहियूं। सरकार मानी लगाए छॾी अथम। बुख कान्हे का मूंखे? मानीअ जो वक़्तु गुज़री वियो आहे। अव्हां जो मूड न हुयो इन जे करे मानी देर सां लॻाई आहे। चक्कर कोन ॿुधी? हाँ मूंखे बुख कान्हे का बस। ठीकु आहे जॾहिं तव्हांजी दिलि चवे। लक्ष्मी खान ते को फर्क नथो पवे। पर मां तव्हांजी ज़ाल आहियां ऐं तव्हां मूंसां पसंदि ते शादी कई आहे। पसंदि जी शादी तोसां कई अथमि। तो कहिड़ो मुंहिंजो मान मथां कयो आहे। अॼु ताईं तो मूंखे औलाद जी नेमत खां महरूम रखियो आहे। पर सरकार औलाद त कुदरत वारे जे तरफ़ां लिखियलु हूंदो आहे। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? हिन में कुदरत जो कहिड़ो ॾोह? तव्हांजो हसब नसब अहिड़ो आहे जो तव्हां कंहिंजे सोचनि उमेदुनि ते पहाड़ किरण खां सवाइ कुझु ॾेई नथा सघो। सरकार तव्हां मुंहिंजे खानदान जे मथां बंदि छो चढ़ाए रहिया आहियो? मुंहिंजे लाइ मूंखे कॾहिं औलाद नथी ॾी सघी। हले था हले।
हिते तुंहिंजे लाइ आयो जेकर मुंहिंजे लाइ आई तो वापस हलियो वञ। तूं हितां वेंदीअ सामान तो लाज़ ईंदो। जज्बाती लफ़्ज़ चई मूंखे पाण माल जी कोशिश न कर। इहे सभु खोखला लफ़्ज़ न आहिनि। इन्हनि जज्बाती लफ़्ज़नि में पंहिंजो प्यार समायल आहे। छा बि चओ मां ॿिए कंहिंजी आहियां। मोहबत बि ॿिए जी आहीं। छा थी सोची जवाब दे। हाँ मोहबत ॿिए जी आहियां। केरु ॾिसी न वठे जेकर मले ॾिसी वठो त वॾो तूफ़ान थी वेंदो। तूफ़ान थमजी वेंदो असांजे प्यार अॻियां। हिन मासूम चेहरे ते तव्हां असांजे प्यार जी सच्चाई खे केतिरो लिकाईंदीअ। राधे हेॾिया अचां थी बाकिरनि खे काह ॾियां त अचां। छॾ बाकरियुनि खे कमु अथई मुंहिंजो हेॾिया। ऐं हा ॿी ॻाल्हि ख़ुशी जी ॿुध। चाचे गुलाब मूंखे राति जे चङे मुस्कान जो फ़ैसिलो कयो आहे ऐं कुझु ॾींहंनि में मां चङो मुस्कंदुसि ऐं हिते मुंहिंजी पासा ई हलंदी।